और ये मां जे दिल में कुदरत हिकिड़ी मोहब्बत में कशिश रखाई आहे। बच्चे खे थोरी बि तकलीफ़ थींदी त पीउ मां जे हियांव में हथु पइजी वेंदो, हुनखे बेकरारी बेचैनी लॻंदी। रुॻे आम माण्हू न पर अल्लाह जा वली रब जा दोस्त जन जूं दिलियूं अल्लाह जे मोहब्बत में भरियल रहियूं, उन्हनि खे पंहिंजे बचनि सां फितरी मोहब्बत हुई। हता कि अल्लाह जे नबीअनि खे बि पंहिंजे औलाद सां मोहब्बत हुई। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॾिसो, जेॾीमहिल याकूब अलैहिस्सलाम खां बचिड़ो विछड़ी वियो त रोई 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 वबियद्दत ऐनाह, हज़रत याकूब अलैहिस्सलाम जूं अखियूं अछूं थी वियूं। पंहिंजे बच्चे जे फिराक में रोई रोई अखियूं सफ़ेद थी वियसि हलियूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो शहज़ादो हो हज़रत इब्राहीम, उहो मदीने शरीफ़ खां 4-5 किलोमीटर ॿाहिरि जो लोहार हुयो, हुनजी घरवारी लोहारण माई हुई, उन थञ पीअण जे लाइ उते छॾियो। अरबनि में रवाजु हुयो ॿार खे दाइन जे हवाले कंदा। साईं करीमनि खे बि अमा हलीमा साइण पालियो। अमा हलीमा मके जी न हुई, साईं जन जो शहर मको हुयो। अमा हलीमा साइण मके खां 185 किलोमीटर परे आहे कबीरो बनू साहब, उते अमा साइण साईं जन खे पालियो हो बीबी हलीमा। इहो रवाजु हुयो अरबनि में। पोइ हज़रत इब्राहीम उन माई लोहार वटि पलजण जे लाइ छॾियूं। पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोज़ वेंदा हुया। हाणे मिसाल 4 किलोमीटर हुया या 5 हुया या 2 हुया, केतिरो मुफ़ासिलो हुयो, इहो वञणु वरी मोटणु, रोज़ साईं जन वेंदा। उते छा कंदा, बचड़े वटि पहुचंदा, हुनखे खणंदा, भाकुर पाईंदा, चुमियूं ॾींदा, प्यारु कंदा, वरी वापसि मोटींदा। अल्लाह जे नबीअ खे पंहिंजे बचड़े सां शफ़क़त केतिरी हुई। पोइ जॾहिं हज़रत इब्राहीम वफ़ात कई त साईं जन जे अखियुनि मंझां लुड़क वहनि पिया, ॿिनी अखियुनि मां लुड़क वहनि पिया। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ चयो, ही छा या रसूल अल्लाह, असांखे तव्हां झलींदा आहियो त उहो मरी वञे त उनते रो न, तव्हां पाण रो पिया। हबीबन करीमन फरमाए त रोअण खां त मूं तव्हांखे न रोकियो आहे, मूं तव्हांखे रोकियो आहे पार कढणु, पिटणु, पार कढणु, मातम करणु, उन खां मूं रोकियो आहे। बाक़ी अखियुनि जा ॻोढ़ा इहे औलाद असांजे जिगर जा टुकड़ा आहिनि। वण जो पन पटबो आहे त बि उन मां पाणी निकिरंदो आहे। इहे असांजे जिगर जा टुकड़ा आहिनि, इहे जे जुदा थींदा त लुड़क त वहंदा। पोइ साईं जन उते इहे लफ़्ज़ मुबारक फरमाया आहिनि त अल क़ल्ब यहज़न, दिलि ॾुखारी आहे, तदमउल ऐन, अखियूं वहनि थियूं, दिलि गमज़दा आहे, अखियूं लुड़क हारनि थियूं। इन्ना बिक या इब्राहीम लमहज़ूनून, ए बचड़ा इब्राहीम, तुंहिंजे जुदाई में असांजी दिलि ॾाढी ॾुखारी आहे। इन्ना बिक या इब्राहीम लमहज़ूनून, ए बचड़ा इब्राहीम, तुंहिंजे जुदाई में असीं ॾाढा ॾुखंदा आहियूं। जेॾीमहिल इहे लफ़्ज़ मुंहिंजे सुहिणे सरदार फरमाया त बीठल सहाबा जे अखियुनि में बि लुड़क अची विया। त औलाद जी मोहब्बत हिकिड़ी फितरी शइ आहे। ऐं औलाद अलाह जी नेमत आहे, हिकिड़ो कुदरत जो मेवो आहे। औलाद कुदरत जो मेवो आहे। जीअं वण ते मेवो लॻंदो आहे, ईअं औलाद बि हिकिड़ो मेवो आहे। पोइ मेवो ॾिसे थो अबो अमा त ख़ुशि थियनि था, पर जो ओचितो हवा लॻे ऐं मेवो किरी पवे त अबे अमा खे ॾुख त लॻंदो, सदमो त थींदो।
हिकिड़े शख़्स खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॾिठो कुल्हे ते ॿारड़ो खयूं वञे पियो। साईं जन फरमायो इहो ॿारड़ो कंहिंजो आहे? जिन जो पुटड़ो आहे। पाण फरमायूं त इन आश अफ़तनक व इन मात अहज़नक, जेकॾहिं जहिड़ो रहंदो त तुंहिंजे लाइ आज़माइश हूंदी, जे मरी वियो त तोखे ॾुख में विझंदो। वॾा जुमला आहिनि इहे। इन आश अफ़तनक, जे जहिड़ो रहियो त तोखे आज़माइश में विझंदो। औलाद जो ज़िंदह रहणु पीउ माउ जे लाइ वॾी आज़माइश आहे। मिसाल हुनखे बुखार थी वियो, साह पीउ माउ जो सोघो हूंदो। औलाद खे पेर में सूर थिए, को तकलीफ़ थिए, पीउ माउ वीचारो परेशान हूंदो। वरी वॾड़ो थियो, हाणे हुनजे शादी जो ओनो, हुनखे परणाया, न्याणी खे सुठो रिश्तो, हुनजा ॾाज ॾावण काज भत, वरी परणजी वई न्याणी या पुटु परणजी वियो, वरी उन्हनि जे घर हलाइणु, उनजो घर ठहणु, वरी उहे फ़िक्रात, वरी जो उन्हनि जो औलाद थी वञे, पोटा ॾोहिटा, उहे पोटा वरी पुटनि खां वधीक था वणनि। ॾोहिटा उहे पंहिंजे बचनि खां वरी ॾोहिटाण वधीक मिठो लॻे थो। साईं जन जा ॾोहिटा हुया हज़रत इमाम हसन इमाम हुसैन। हीअं हिकिड़े कुल्हे ते इमाम हसन खे खयूं, ॿिए कुल्हे ते इमाम हुसैन खे खयूं। हालांकि साईं जन जा पंहिंजा शहज़ादा न हुया, न्याणी जा बच्चा हुया। कुल्हनि ते खयूं पिया अचनि त हज़रत उमर ॾिठो, वाह जी सवारी आहे, दुनिया में कंहिंखे अहिड़ी सवारी न मिली हूंदी जहिड़ी हसन ऐं हुसैन जी सवारी आहे। वाह जी सवारी। साईं जन फरमाए जे सवारी भली आहे त सवार बि घटि न आहिनि, सवार बि वॾे शान वारा आहिनि, जेके जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। सुभान अल्लाह। हिकिड़े भेरे सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे हुजरे पाक में वेठा हुया। मां उम्मे सलमा जो हुजरो हो, हुज़ूर जी घरवारी हुई बीबी उम्मे सलमा। बीबी साण खे फरमायूं त दर बंदि करे छॾ ऐं मुंहिंजे हुजरे में कंहिंखे न छॾिजांइ मुंहिंजी मोकल खां सवाइ। पोइ दरवाज़ो बंदि हुजे, साईं जन अकेला अंदरि हुजनि, बीबी साण दर ते वेठी हुजे, कंहिंखे अचणु न पई ॾिए। तेसीं नंढड़ो इमाम हुसैन आयो। त ॿारनि जी आदत हूंदी आहे, दर खोल त मां नाने साईं ॾे वञा, दर खोल। बीबी साईं चयो त साईं जन मन फरमाई आहे अंदरि कंहिंखे न छॾींदसि। त हज़रत इमाम हुसैन शोर करणु लॻो, आवाज़ साईं जन जे कननि ते पियो। पाण फरमायूं त उम्मे सलमा मुंहिंजे बचे खे रोक न, हुसैन खे छॾ अंदरि अचे। इमाम हुसैन अंदरि वियो। पोइ साईं जन जे कुल्हनि पाकनि ते चढ़ी वेठो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उनखे प्यार ऐं मोहबत शफ़क़त ॾियनि पिया। तेसीं हज़रत जिब्रील आयो, या रसूल अल्लाह तव्हांखे हुसैन सां मोहबत आहे? फरमायो हा, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, मूंखे हिन सां मोहबत आहे। जिब्रील अमीन चयो त या रसूल अल्लाह तव्हांजी उम्मत तव्हां खां पोइ इन तव्हांजे बचे तव्हांजे कुल्हनि जे सवारी करण वारे खे शहीद कंदी। जे चओ त तव्हांखे उतां जी मिटी बि ॾेखारियां। पाण फरमायो ॾेखार। पोइ हीअं जिब्रील करबला जी मिटी मुठ भरे साईं जन खे ॾेखारी, हीअ मिटी आहे जिते हीअ बचड़ो हुसैन शहीद थींदो। उहा मिटी साईं जन मुठ में वरिती ऐं हदीस जा लफ़्ज़ आहिनि त महबूबनि करीमनि जे मुबारक अखियुनि मंझां ज़ार ज़ार लुड़क वहणु लॻा। तेसीं अम्मा उम्मे सलमा आई, ॾिठई त इमाम हुसैन झोली में आहे ऐं साईं जन जे हथ में मुठ मिटी जी आहे ऐं साईं जन रोअण वेठा। बीबी साईं पुछो या रसूल अल्लाह छो प्यारो? पाण फरमायो उम्मे सलमा ॿुधई, हींअर जिब्रील मूंखे ॿुधायो आहे त मुंहिंजी उम्मत मुंहिंजे हिन बचे खे शहीद कंदी। हीअ जिब्रील मूंखे मिटी उतां जी ॾेखारी आहे। ऐं उम्मे सलमा हीअ मिटी तूं पाण वटि लिकाए रख। जॾहिं हीअ मिटी खून में बदिलजी वञे तूं सम्झजांइ त मुंहिंजो हुसैन शहीद थी।
उहा मिटी बीबी उम्मे सलमा पाण वटि लिकाए रखी। जॾहिं इमाम हुसैन निकितो मदीने शरीफ़ मञा मके वियो, मके मां वरी कूफे वियो, रस्ते में करबला जो वाक़ियो थियो त बीबी साण रोज़ उहा मिटी ॾिसंदी। जॾहिं 10 मुहर्रम इहो शहादत वारो ॾियारो थियो, उन वक़्त में न को फ़ोन हुई, न मोबाइल फ़ोन हुई, न को राब्ता हुया, पर बीबी साण खे उन ॾींहुं ख़बर पई जॾहिं इमाम हुसैन शहीद थियो मैदान करबला में, हेॾो हीअ मिटी जेका हुई सा फ़ोन कई। सॼे मदीने वारनि खे उन ॾींहुं ख़बर पई त इमाम हुसैन शहीद थी वियो। औलाद जो ज़िंदह रहणु अबे अमर जे लाइ आज़माइश आहे। वरी उन्हनि जो वफ़ात करे वञणु इहा बि वरी सदमो ऐं ॾुख आहे। औलाद जंहिंखे अलाह साईं जल शानू ॾिए उन जे मथां ज़रूरी आहे त पंहिंजे औलाद जी सुठी सुहिणी तरबियत करे, पंहिंजे औलाद खे सुठी तालीम ॾिए, सुठी सिख्या ॾिए, सुठा सबक़ सेखारे, उनखे दीन जो इल्मु पढ़ाए, सुन्नत ऐं शरीयत जी वाट सेखारे। इहा अबे अमा जे मथां ज़िमेदारी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त पंहिंजे बच्चनि खे 3 ॻाल्हियूं ज़रूरु सेखारियो। हिकिड़ो उन्हनि खे क़ुरान पढ़णु सेखारियो, ॿियो पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे नबी जी मुहबत सेखारियो, टियों पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे नबी जे अहल बैतनि जी मुहबत सेखारियो। इहे 3 शयूं हक़ आहिनि अबे अमड़ जे मथां। त पंहिंजे औलाद ते सुठी निगरानी रखणु, उनखे बुरी सोबत खां बचाइणु। हींअर वक़्तु ॾाढो नाज़ुक आहे, औलाद जे बुरी सोबत में हलियो थो वञे त पीउ माउ जे लाइ ज़िंदगी ज़हर बणिजी वञे थी। बेफ़रमान औलाद, अणसुधरियल औलाद पीउ माउ जे लाइ वॾो सदमो आहे। जेकॾहिं नंढपण में ई उन्हनि खे सुठी तरबियत, सुठी तालीम, सुठा सबक़ सेखारबा त औलाद सुधरी पवंदो। ऐं औलाद सुधरी वियो त अबे अमड़ जे कुराड़प जो सहारो आहे। मरण खां पोइ उन जे अमलनि सालियनि जो दफ़्तर जारी रहंदो, अजुर लिखबा रहंदा। औलाद पोयों साले छॾे मरी वियो न माण्हू, उहो औलाद निमाज़ पढ़ंदो, रोज़ा रखंदो, क़ुरान जी तिलावत कंदो, हज कंदो, उमरा कंदो, जेतिरो सवाब औलाद खे मिलंदो ओतिरो उनजे अबे अमड़ जे दफ़्तर जे लाइ शरीयत जो हुकुम इहो आहे त पंहिंजे बच्चनि खे दीन जी तालीम ॾियो, उन्हनि खे सुठा सबक़ सेखारियो, उन्हनि जी सुठी तरबियत कयो, उन्हनि खे बुरी सोबत खां बचायो, सुठी संगत में रहायो। जेकॾहिं औलाद सुधरी वियो त तव्हांजे लाइ सभ खां वॾो साले अमल इहो। अलाह ताला जल शानो शर असांजे बच्चनि खे सिहत सां आफ़ियत सां रखे, उन्हनि खे सुहिणे रस्ते ते, सुहिणे नबी जे सुन्नत शरीयत ऐं दीन जे रस्ते ते